लाखा रोड ऐं भरपासे में वणनि जी वाढीअ जो सिलसिलो बंदि न थी सघियो आहे। समाज सुधारक अज़हर जलबाणी, जावेद इक़बाल कुरैशी, अब्दुल रशीद ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त धरतीअ खे गर्मीअ जो गोलो इंसान पाण ई बणाए तबाह करे पियो। हुननि चयो त मादीअ में रोडनि, वाहन ऐं ॿेड़नि में ख़ूबसूरत वण हूंदा हुआ जेके मुख़्तलिफ़ अमलदारनि तरफ़ां वढिया पिया वञनि। संदन चवणो त अमलदार ई वण वढाइनि पिया त उन्हनि जो तहफ़ुज़ केरु कंदो। समाज सुधारकनि चयो त सिंध हुकूमत ऐं आम माण्हुनि खे घुर्जे त फ़ी एकड़ 10 वण पोखिया वञनि जीअं माहौलियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾेई सघिजे। वण सां ॿिया असांजी बरसाति पवंदी, असांजी धरती आबाद थींदी, असांजा माण्हू पुरामन हूंदा। उन सां अलावा असांखे ॿियूं जेके वणनि मां जा के शयूं मिलनि थियूं उहे असांजूं ख़तमु थियूं। जेतिरो थी सघे असां वण वधि में वधि पोखियूं त असां वटि बरसातूं पवनि। काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके काछो वग़ैरह आहे जेको ख़ुश्क थले जो सख़्तु शिकार आहे। जेकर असां इन्हनि ते इब्तिदाई में को हल न कढंदासीं शायदि अॻिते हली असां अञा वधीक मुसीबतुनि खे मुंहुं ॾियूं ऐं उनजो सबबु सख़्तु कहत बि थी सघे थो। वणनि जे कटाई जो आज़ार वॾे मां वॾो जेको आहे आरा मशीनूं आहिनि जंहिंमें नंढड़ा मासूम वण काटे करे ऐं असांजे धरती खे उजाड़ियो थो वञे पियो ऐं असांखे मासूम वणनि जी कटाई ते ज़रे बराबरि रहम नथो अचे। थोरे पैसे जे एवज़ असां पंहिंजो केॾो नुक़सानु था करियूं पिया ऐं उन में असांखे ज़ाहिरी तरह सां 2-3 रुपया त मिलनि था, पर असांखे इहा सोच न आहे त असां पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे धरती सां, पंहिंजे आवाम सां कहिड़ो ज़ुल्म करे रहिया आहियूं। पंहिंजे बनियुनि में वण लॻायूं, शाखनि सां वण लॻायूं, ख़ासि करे सरकारी जेके इदारा आहिनि, स्कूल थी विया, पंहिंजो अस्पतालूं थी वियूं, रोड जे भरनि में वधि खां वधि वण लॻाइणु घुरिजे। ख़ासि करे निम जो वण थी वियो, टाली जो वण थी वियो, बबुर जा। निम जो हिकिड़ो जेको वण आहे उहो ईअं सम्झो 2 हिसनि जी कूलिंग थो ॾिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk